सूबा ठाहिण हिननि जे वस जी ॻाल्हि न आहे, न छाकाणि त अगरि ॾिसो न ख़ुदि जेको DGISPR चयो त आइन में रहते हुए एडमिनिस्ट्रेटिव रीसेट अगरि त एडमिनिस्ट्रेटिव रीसेट आइन में रहते हुए त सूबाई असेंबलियुनि खां नए सूबे जी ठारा पास कराइणो आहे न, उहो सभिनी खे ख़बर आहे सिंध असेंबली में या हिन में कोन थी थी सघे, त पोइ चवनि था अचो आइन में ई तरमीम कयूं 28 आइनी तरमीम में, त ही जेका शिक आहे सूबाई असेंबली जी मंज़ूरी वारी इहो हटाए छॾियूं, क़ौमी असेंबली में सिर्फ़ु आइन में इहो चेंज अची वञे त हाणे सूबा क़ौमी असेंबली जे ठारा सां ठही वेंदा, ज़िला पिया विरहायो, तालका पिया विरहायो, धड़ियनि खां न पुछंदो, मथे फ़ैसिला कंदो। हाणे अहिड़ी तरमीम बि हिन पार्लियामेंट मां त थींदे मूंखे नज़र नथी अचे, त पोइ छा आहे, अगरि पीपल्स पार्टी ज़ाहिर सपोर्ट न पई करे, जीअं न पई करे, त पोइ इहो आहे त पोइ अहिड़े आइन खे अहिड़ी पार्लियामेंट जो फ़ाइदो छा आहे जेको मुल्क जा मसाइल हल न करे सघे। हाणे कॉकरोच या जेंज़ी या यूथ जो बि सभिनी खां वॾो मसइलो एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स आहे, छो त उनजो मसइलो ई हाणे इहो रहियो आहे त नवां सूबा ठाहे छॾिया, यार कहिड़ी दुनिया में रहो था। सो हिकिड़ी शयुनि खे जेको ऑलरेडी हिकिड़ी मुंधल ऐं हिकिड़ी क्योटिक क़िस्म जी सिचुएशन आहे पाकिस्तान में, हिकिड़ी मुंझारे वारी, उनखे वधीक मुंझाइनि पिया। उहा ई ॻाल्हि सम्झे तव्हां ॻाल्हि कई त माना इन शॉर्ट अगरि चइजे त सूबा ठाहिण जी ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, न हिन सिस्टम में ताक़त आहे, न इवन द कमिंग सिस्टम में ताक़त आहे अगरि ॾिठो वञे त। उहो त हाणे ज़रा हिकिड़ी मुल्क जी ज़रा रेज़िस्टेंस ते डिपेंड थो करे त छा रेज़िस्टेंस आहे, छा हालात, उहो पंहिंजी जाइ ते। पर अगरि इन जो जवाज़ ठाहे, अगरि सिस्टम में पोइ त माना ईअं सम्झिजे न त हीअ सभु कुझु रीज़न्स हुजनि न हुजनि, ही केओस जेको हिन वक़्तु कल्मिनेट थिए थो, इहो सॼो शोर पर बिहाइंड द सीन कंहिं ॿिए शइ लाइ आहे, ईअं चई सघो था। ईअं ई सभु को हुनखे रीड करे पियो त हीउ मेलो कंहिं ॿिए शइ लाइ मचे पियो, लेकिन उहो ज़ाहिर दिलि में त आहे त इहे शयूं करणी। ख़्वाहिश इहा जेका आहे न, इहे न आहे त ही ख़्वाहिश न आहे, इहा ख़्वाहिश आहे त सूबा टोड़िया वञनि, त जीअं पंहिंजी मर्ज़ी जा नंढा नंढा चीफ मिनिस्टर ईअं रखी, न को NFC लाइ ॻाल्हाए, न को पाणी लाइ ॻाल्हाए, न को मिनरल्स लाइ ॻाल्हाए, बाबा छा जी छा आहे, सभु कुझु इस्लामाबाद आहे। पहिरीं इस्लामाबाद जी ख़्वाहिश, इहा ई ख़्वाहिश हुननि 70 में या उनखां अॻु अयूब ख़ान जे दौर में पैरिटी ऐं 1 यूनिट लॻाए कई त सभु कुझु शइ सेंट्रलाइज़ थिए, उन में मुल्क टुटी पियो अधु। हाणे चवनि था त वधीक छा आयो, हाणे उन्हनि खे इहो ॾांहुं अची वियो आहे त नंढा नंढा यूनिट कंट्रोल करणु सवला आहे, तंहिंजे करे टोड़े छॾियो। पर हाणे सिंध खे भले बकवास छा बि करे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जहिड़ा माण्हू, पर धरती खे, सिंध खे धरती मां सम्झनि था सिंध जा माण्हू। पंहिंजी मां जो विरहांगो कीअं बर्दाश्त कंदा? फारूक सत्तार ख़ालिद मक़बूल सिद्दीकी खे केरु नथो पुछे, उनखे ख़ुदि फेयर इलेक्शन करायो त कराची जो उर्दू स्पीकिंग केतिरो वोट मिलंदो इहो बि पाण ॾिसी वठंदासीं। सो उनजी तारीख़ में का बि अहमियत न आहे। लेकिन अगरि असांजा इक़्तिदार जा धणी अगरि ईअं सोचीनि पिया त हीउ मुल्क लाइ वॾो ॾचो थी वेंदो। ज़ाहिर आहे वॾो ॾचो थी वेंदो। ॻाल्हि उहा ई फिरंदी न, अची एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स अगरि ठहनि था पिया, या अगरि ॻाल्हि करे बि थी, कोई करे बि थो, त दैट्स नॉट जस्ट लिमिटेड टू क्रिएशन ऑफ द न्यू प्रोविंसिस और द यूनिट्स और वॉट एवर। सॼो आइन ई तव्हांखे चेंज करिणो थो पइजी वञे, छो जो पाणी जी मसइला उन में डिवाइड थियल आहिनि, यू हैव टू लाइक पोइ नयूं डिविजन्स, नयूं शयूं, NFC जा नया डिविजन्स, पैसा, सॼियूं जोड़ जकूं ॿीहर थी पोइ त ॾिसो हू चवनि था ओ कर लेंगे, वो हो जाएगा। ऐं वाकई में जीअं राति जे पेट हिकिड़े ॾींहं में मसौदो ठाहे आइन जो त जेको हुलियो बिगाड़ियो अथनि, कंसेंसस अहिड़ो लेकिन माण्हुनि जी कावड़ खे ॾिसो, आऊं नथो चाहियां कंहिं में ताक़त, तव्हां चओ त नेक्स्ट सेटअप में बि ताक़त न आहे, आऊं हुन बहस बि नथो पां, पर ताक़त त इस्तेमालु थींदी आहे कुचलण लाइ। ज़ाहिर आहे करोड़े माण्हुनि जी सिंध में हिकिड़ी ख़्वाहिश आहे, तव्हां ताक़त सां हुनखे कुचले सघो था, पंहिंजे हक़ में थोरी था करे सघो। सो उनजो नतीजो छा निकिरंदो? जेको मर्कज़ में सभु पावर खणी वञणा आहिनि, ज़ाहिर आहे इहो तव्हां 70 में कयो त नुक़सानु थियो, वरी उहो बेवकूफ़ी करणी आहे त करे वठो, न करे वठो। समुराद इहो आहे त हरगिज़ न कयो, छाकाणि त सिंध जा माण्हू हिन मामले ते, मूं चयो न त मां जो विरहांगो केरु जेको बि अगरि थोरी बि गैरत आहे
कीअं करे सघे थो। ऐं हिन में पीपल्स पार्टी हिन महिल ताईं घटि में घटि अॼु सईद गनी बि प्रेस कॉन्फ्रेंस में चयो, निसार खोड़ो बि चयो, अञा मरकज़ी लीडर बिलावल भुट्टो ज़रदारी या हू अञा न पिया ॻाल्हाइनि, लेकिन अची वेंदो हुननि जो मौक़िफ़। मूंखे हैरत आहे त GDA छो माठ आहे। मूंखे तमामु घणी हैरत आहे त GDA छो माठ आहे। ॾिसो हिन में इहो सिंध मां इहो मैसेज त क्लियर वञणु खपे न Nobody is agreeing on it. कि भाई ईअं न आहे त तव्हां फलाणे खे हटाए ऐं असांखे आणींदो त असीं को तव्हांजी हिन ॻाल्हि सां राज़ी थी वेंदासीं। त सिंध जे इहो कंसेंसस आहे, कंहिं खे छॾियो हुनजी तारीख़ में कहिड़ी अहमियत आहे, कंसेंसस मैसेज वञणु खपे त हिन ॻाल्हि ते मतिलबु को कॉम्प्रोमाइज़ न आहे, को लचक ई न आहे, को नेगोसिएशन ई न आहे। त इनमें आई थिंक GDA खे शुड कम आउट क्लीन विथ, मतिलबु क्लीन सां ॿुधाए शुड कम आउट। अञा ताईं को मतिलबु पीसा पघारे खे बयानु ॾियणु खपे।